वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी सदारत हेठि अमन अमान के हवाले से अहम इजलास आईजी इस्लामाबाद पारां अमन अमान की सूरतयाल ते ब्रीफिंग। घरू वज़ीर इस्लामाबाद में अमन अमान की सूरतयाल बेहतर बनाने ऐं ॾोहारी गैंग्स के खात्मे लाइ आईजी इस्लामाबाद पुलिस ऐं पूरी टीम के टास्क ॾेई छॾियो। मोहसिन नकवी मुनशियात के ख़रीद ऐं विक्रे में मुलविस गैंग्स के ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जो हुक्म ॾींदे हिदायत कई त तालीमी इदारनि ॿाहिरां आइस समेत ॿी मुनशियात जो विक्रो कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। मुनशियात फरोशनि ख़िलाफ़ सख़्त तरीन एक्शन थींदो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन की सदारत हेठि इतलात खाते जो अहम इजलास। शर्जील इनाम मेमन तरफां मीडिया वर्कर्स ऐं इदारनि जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल करण की हिदायत। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत साफ़ी बिरादरी लाइ वधीक सवलायूं पैदा करण जी ख़्वाहिशमंद आहे। सहाफ़ी तंज़ीमुनि खे पेश ईंदड़ चैलेंजिस जो ख़ात्मो आंदो वञे ऐं उन्हनि जा माली मसइला हल कया वञनि। मीडिया वर्कर्स की भलाईअ लाइ वधीक क़दम खयां वञनि। अवाम ताईं आसान ऐं जल्द पहुच लाइ समूरनि खातनि जा सोशल मीडिया अकाउंट्स ठाहिया वञनि। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि दौरान विॼ किरण, घरनि जूं छितियूं किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 21 ॼणा फौत, 14 ज़ख़्मी। बरसातुनि सबबि वाक़िआ सोराब, टप्तान, पशीम, चमन, डेरा बुगटी, लोरालई ऐं केच में पेश आया। पीटीएम मूजिब बरसातुनि सबबि सूबे में 2161 घरनि खे नुक़सान पहुतो। 251 घर मुकमल तौर तबाह ऐं 1910 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। बरसातुनि सबबि 14 रोडनि ऐं 3 पुलनि खे नुक़सान पहुतो। खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, गिलियात, मरी आज़ाद कश्मीर में 29 अप्रैल का तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ से बरसात जो इम्कान। एनडीएमए पारां सॼे मुल्क में तेज़ बरसातुनि ऐं ॿोॾि जो अलर्ट जारी। लैंडस्लाइडिंग जो ख़तरो। एनडीएमए मूजिब तूफ़ानी बरसात सबबि इंफ्रास्ट्रक्चर ऐं फसलुनि खे नुक़सान पहुची सघे थो। माण्हू गैर ज़रूरी सफ़र करण ऐं दरिया तोड़े वाहन खे पार करण खां पासो कनि। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात गर्मी जो ज़ोर टुटी वियो। जेकबाबाद, कंधकोट, खैरपुर, शिकारपुर ऐं शहदादकोट में वसकारो। मीरो खान, बाहू खुसो, मुबारकपुर, ठुल, गढ़ी यासीन, मुबारकपुर, बख्शापुर, चक, रोहड़ी ऐं तगवाणी में भी मींहुं वसियो। बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार। सिंध हुकूमत पारां मुनशियात फरोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। कराची में एक्साइज पुलिस जो कामयाब ऑपरेशन। 2 जवाबदार गिरफ़्तार, 2 किलो 40 ग्राम आइस बरामद। एक्साइज टीम कोरंगी सेक्टर 16 में कार्रवाई करे 2 मुनशियात फरोशनि शौकत ऐं नवीद खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त असां पंहिंजी नई नस्ल खे मुनशियात फरोशनि जे रहम करम ते नथा छॾे सघूं। नौजवान नस्ल जो मुनशियात खां तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाइणो आहे।